दर्च बुत है जमात के आस्तीनों में, मुझे है हुक्म अज़ां ला इलाहा इल्लल्लाह। चवंदा आहिनि त ॿियनि जे बंगलनि खे ॾिसी करे पंहिंजा कखावा घर ड्राइण बेवकूफ़ी आहे। ॿियनि जे बंगलनि खे ॾिसी करे पंहिंजा कखावा घर ड्राइण बेवकूफ़ी आहे। इंसान अॼु इन बेवकूफ़ी में लॻो पियो आहे। फलाणे वटि माल दौलत है, काश मां वटि माल दौलत हुजे। फलाणे वटि बंगलो आहे, मां वटि बंगलो हुजे हा। हिकिड़ो अलाह वारो गुरबत जो ज़मानो, उन जे पेर में चंपल वग़ैरह न हा। हाणे त हर ॻोठ हर महले में मस्जिदूं आहिनि। ख़ैर सां उन टाइम मस्जिदूं परे परे हूंदियूं। नमाज़ लाइ निकितो त दिलि ई दिलि में ख़्यालु थियुसि, पंहिंजे अलाह खां पंहिंजे दिलि ई दिलि में शिकायत करणु लॻो, ऐं अलाह मां तुंहिंजो नमाज़ी आहियां, मां तो लाइ नमाज़ अदा कंदड़, पर मूंखे चंपल न आहिनि। अॻिते हली करे मस्जिद जे क़रीब जॾहिं पहुतो त ॾिठई हिकिड़ो माज़ूर है, ॿई जंगूं कटियल आहिनि, उहो मस्जिद जी तरफ़ अचे थो। उन माज़ूर खे ॾिसी करे फौरन सजदे में किरी पियो। अल्लाह चंपल न आहिनि त ख़ैर है, पर मूंखे सलामत त रखी। त इंसान नाशुक्रो कहिड़े महिल थिए थो? उन महिल जो पाण खे छॾे करे ॿियनि जे तरफ़ गौर करे थो, पाण खां जेके मथां ई तबिको आहे उन जे तरफ़ गौर करे थो, पर इन जे तरफ़ गौर नथो करे। मूंखे अल्लाह ॿई अखियूं ॾिनियूं आहिनि, माण्हू नाबीन बि त आहिनि, ॿई पेर सलामत आहिनि, हथ सलामत है, जिस्म सलामत है, माज़ूर बि त आहिनि। जेकॾहिं इंसान इन तरफ़ ॾिसे त अल्लाह उन खे यादि अची वञे।